नाज़िन हेडलाइन सां ॾिठियूं तव्हां खे ॿुधायूं त मरहूम एंकर पर्सन डॉक्टर आमिर लियाकत जी वीडियोज़ लीक करण वारो केस जंहिंमें आमिर लियाकत जी अॻूणी घरवारी बुशरा इक़बाल जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। असां सुबुह खां अदालत में आहियूं पर FIA जो प्रोसिक्यूटर न आयो आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त FIA हाई प्रोफाइल केस खे संजीदा न वठी रही आहे। FIA जे प्रोसिक्यूटर सां मुसलसल राब्तो करण जी कोशिश कई। अॼु अहम ॿुधणी हुई। FIA जे प्रोसिक्यूटर खे पेश थियणु घुरिजे हा। FIA खे दरख़्वास्त आहे त मामले खे संजीदगीअ सां वरितो वञे। पक आहे त जवाबदार जी पूरी ज़मानत रद्द कई वेंदी। जवाबदार जी ज़मानत लाइ के बि सबूत नाहिनि। जवाबदार खे ज़मानत जो हक़ नाहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मरहूम एंकर पर्सन डॉक्टर आमिर लियाकत जी वीडियोज़ लीक करण वारो केस जंहिंमें आमिर लियाकत जी अॻूणी घरवारी बुशरा इक़बाल जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलबाणी। जी शहज़ाद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, अॼु सिटी कोर्ट कराची में मरहूम एंकर पर्सन डॉक्टर आमिर लियाकत जी वीडियोज़ लीक करण वारो केस हुनजी ॿुधणी थी। हुन में जेको फ़रीक़ जवाबदार आहे यासिर सामी आहे ऐं अॻूणी घरवारी आमिर लियाकत जी उहा बि पेश थी अदालत में। FIA जे प्रोसिक्यूटर जी गैर हाज़िरी सबबि ॿुधणी जेका आहे उहा मुलतवी कई वई। अदालत जवाबदार यासिर सामी जी अबूरी ज़मानत में 6 जून ताईं वाद करे छॾी आहे। जॾहिं केस में ॼाणायल जवाब वकील जो यासिर शामी जे वकील जो चवणु हुयो त केस में ॼाणायल जवाबदार लाहौर मां ईंदो आहे। केस जी तारीख़ वधीक ॾींहंनि खां पोइ वारी असांखे खपे थी, तो उतां लाहौर मां अचणो थो पए। जवाबदार जी ज़मानत अदालत जेका आहे ज़मानत मंज़ूर कई वञे। अदालत पारां वकील इहो मौक़िफ़ ॼाणायो और जॾहिं हुते आमिर लियाकत जी जेका अॻूणी घरवारी आहे बुशरा उहा बि अदालत में हुते पेश थी। हुनजो चवणु हुयो त जेको FIA हिन केस खे सीरियस न पई खणे। असां सुबुह खां अदालत में आहियूं पर FIA जो प्रोसिक्यूटर न आयो आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त FIA जेका आहे हाई प्रोफाइल केस खे संजीदा न वठी रही आहे। आमिर लियाकत जी अॻूणी घरवारी बुशरा इक़बाल जो वधीक चवणु हुयो त FIA जे प्रोसिक्यूटर सां मुसलसल राब्तो करण जी कोशिशि कईसीं पर राब्तो न थी सघियो। अॼु अहम ॿुधणी हुई। FIA जे प्रोसिक्यूटर खे पेश थियणु घुरिजे हा। वधीक आमिर लियाकत जी अॻूणी घरवारी बुशरा इक़बाल जो इहो चवणु हुयो त पक आहे त जवाबदार जी पूरी ज़मानत रद्द कई वेंदी ऐं जवाबदार जी ज़मानत लाइ के बि सबूत न आहिनि ऐं जवाबदार खे ज़मानत जो को बि हक़ हासिल आहे। उम्मीद आहे त अदालत हुनजी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कंदी। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शहज़ाद अपडेट करण लाइ।